कराची में गिरत जे नाले ते हिकु छोकिरो ऐं छोकिरीअ खे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस बिटे क़त्ल में मुलविस डॉक्टर रफ़ीक शेख खे गिरफ़्तार करे क़त्ल में इस्तेमाल थियल हथियार बि हथ करे वरिता। तफ़सील मूजिबि सचल थाणे जी हद कराचीअ जे इलाइक़े सोराब ॻोठ में अबू अल हसन इस्फानी रोड ते वाक़िए चेपल प्लाज़ा भरिसां बखर ॻोठ वेझो गाॾीअ मां ॿिनि ॼणनि जा लाश हथ आया। हिकु छोकिरो ऐं छोकिरीअ खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। पुलिस मूजिबि छोकिरीअ लारेब धीउ डॉक्टर रफ़ीक शेख जे उमिरि 16 खां 17 साल आहे ऐं गुलशन इक़बाल वासी छोकिरो अहसन वकार पुट रफ़ीक लॻभॻि 35 सालनि जो आहे। क़त्ल थी वियल नारी ऐं नौजवान जा लाश पोस्टमार्टम जे लाइ चीपा एम्बुलेंस जे ज़रिए जना अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। वाक़िए खां पोइ इंकशाफ थियो आहे त छोकिरो ऐं छोकिरीअ खे गैरत जे नाले ते क़त्ल कयो वियो आहे। एसपी सोराब ॻोठ ॿुधायो त जवाबदार डॉक्टर रफ़ीक ॿिन्ही खे गैरत जे नाले ते क़त्ल कयो। डॉक्टर रफ़ीक जी धीउ राति खां घर न आई। सुबुह जो हिकु छोकिरो डॉक्टर रफ़ीक जी धीउ खे कार में घर छॾण आयो। अख़्तियारनि जो चवणु आहे त कार में सुवार नौजवान ऐं डॉक्टर विच में तलक कलामी थी ऐं फायरिंग जी ॾे वठि थी, जंहिं दौरान डॉक्टर कार में सुवार नौजवान छोकिरी ऐं पंहिंजी धीउ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए वारे हंध तां 9 mm पिस्तौल जा 7 खोल ऐं 2 पिस्तौल पुलिस कब्ज़े में वरिता आहिनि। पुलिस जो वधीक चवणु आहे त क्राइम सीन यूनिट खे तलब कयो वियो आहे। वाक़िए जी वधीक जांच कई पई वञे। रिपोर्ट राहिब गाओ, इबरत न्यूज़, कराची।